बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। प्रोग्राम इश्क मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मावा जो मेज़बान अब्दुल मोमिन मेमण। उनवान एॾो अनमोल ऐं अयाम बाबरकत ऐं जेके हस्तियूं असांजे हिन प्रोग्राम में मज़कूर रहंदियूं, अज़ीम तरीन काइनात जो असरार हस्तियूं, उन्हनि हस्तियुनि जे मुतालिक़ असां नात ॿुधंदासीं, मनक़िबत ॿुधंदासीं, दुआ ॿुधंदासीं। उन जे लाइ असांखे जॉइन कयो आहे असांजी हिन बाबरकत महफ़िल खे ख़ैरपुर मीरस जे परगिणे कोट दिजे खां कई आयल सैयद मुर्तज़ा हुसैन नक़वी साईं। साईं, असां तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में भलीकार था चऊं। बिस्मिल्लाह, वॾी महिरबानी। उसरंदड़ ॼमार आहे तव्हांजी ऐं ज़िंदगीअ जे जंहिं मरहले मां तव्हां गुज़रो था, कशमकश रहंदी आहे हिन में, बादियात आलम छिकींदियूं आहिनि मजाज़ ॾे, ऐं जंहिं घराणे सां तव्हांजी निस्बत आहे उहो रतु यकीनन तव्हांखे छिकींदो हूंदो पंहिंजे उन्हनि अज़ीम क़ुर्बानीनि जे दास्ताननि ॾांहुं। इहा सआदत तव्हांखे नसीब थी आहे, इन जो पस मंज़र छा आहे? बिस्मिल्लाह, अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तमामु बहितरीनु साईं तव्हां सवाल कयो आहे। ऐं सभ खां पहिरियों त मां सिंध टीवी जी पूरी टीम जो ऐं तव्हांजो तमामु शुक्रगुज़ार आहियां जो तव्हां हिन अहिड़े एज़ाज़ में असांखे मतिलबु जेको आहे सो चांस ॾिनो। मौला तव्हांखे ख़ुशि रखे साईं। असुल में जेको आहे सो ज़िक्र मोहम्मद वाले मोहम्मद असांजो पूरो ख़ानदान जेको आहे सो इन सां रिलेटिव रहियो आहे। असांजो ॾाढो ज़ाकिर अहले बैत बुलबुल सिंध जनाब सैयद ज़मीर हुसैन शाह, मौला उन्हनि जा दर्जात बुलंद करे। असांखे उन्हनि जूं दुआऊं आहिनि ऐं उन्हनि जी दुआउनि सां ई असां जेका पोयूं असां जेके नंढा आहियूं असां हिन मंज़िल ते आहियूं। सैयद ज़वार हुसैन शाह, सैयद अकबर अली शाह, सैयद मुख़्तियार हुसैन शाह, अबरार शाह ऐं जेको आहे सैयद रज़ा अब्बास शाह त पाकिस्तान जो नालो आहे, मुंहिंजो फुफाट आहे साईं सैयद रज़ा अब्बास शाह, जंहिं दुआ ख़ानीअ में पंहिंजो हिकिड़ो कैफ़ जाॻाईंदा आहिनि। उहो मां सम्झां थो तमामु घटि नुहा ख़ाननि खे नसीबु थींदो आहे। मां ख़ुदि साईं जो फैन रहियो आहियां ऐं साईं जा नुहा ख़ासि करे जेके बि आहिनि उन्हनि मां जेको पर्दा दुनिया को सिखाने वाली आई बाज़ारों में ज़ैनब, इहो मां जॾहिं लॉन्ग ड्राइव में वेंदो आहियां त घटि में घटि कॾहिं कॾहिं कराची खां इस्लामाबाद ताईं बि लॉन्ग ड्राइव थींदी आहे असांजी 12 कलाकनि जे सफ़र में। सवें भेरा मां मुंहिंजे समाअतुनि मां गुज़रंदो आहे ऐं उन शाइरीअ में जेको पस मंज़र आहे ऐं उन में जेका इस्लामी तहज़ीब जी हक़ीक़त जी अकासी थियल आहे ॾाढी लाजवाब आहे। ऐं उन्हनि सभिनी में लफ़्ज़नि में वरी जेको साईं रज़ा अब्बास साईं जेको आवाज़ु साह थो विझे उहो ॼण असांखे उत्साह बि ॾिए थो, जॻाए बि थो। ऐं तव्हां उन्हनि सां पंहिंजो नसबी तालुक़ बि रखो था, त तव्हां असांखे पहिरियों छा ॿुधाईंदो? जी बिल्कुलु साईं, मां पहिरियों नात ॿुधाईंदुमि। खुदा की रहमत, खुदा की रहमत हुई नाज़िल, नबी कोनो मकान आया। खुदा की रहमत हुई नाज़िल, नबी कोनो मकान आया। ये सारा आलम, ये सारा आलम है जिसके सदके वो दो जहानों का मान आया। मदीने वाले का फैज़ है ये, जहाँ भी कोई बीरल जो गम था। मदीने वाले का फैज़ है ये, जहाँ भी कोई
विरल जो गम था। अभी मोहम्मद कहा ही मैंने के सर पे दस्ते अमान आया। इसी के दर पे है आबे को सर, इसी के दर से मिलेगी जन्नत। मेरा मोहम्मद तो मेरी खातिर अदन का लेकर सामान आया। यहीं पे उतरी वही खुदा की, मिला यहीं से पाया मेरा भी। ज़मीं पे सरवर हमारी खातिर खुदा की बन के ज़ुबान आया। इंतहाई काबिले गौर मिसरो। अल-यौम अकमलतु लकुम दीनकुम, जली ने के कर बताया सबको। अल-यौम अकमलतु लकुम दीनकुम, जली ने के कर बताया सबको। सुल्ताने अंबिया खातमुर रसूल, ये मेरे दीन की है शान आया। चलो ए असजद मुबारक दे खुदा के आलम तो सारे मिलकर। चलो ए असजद मुबारक दे खुदा के आलम तो सारे मिलकर। जिसे खुदा ने बनाया आका, वो हक में कुल जहान आया। खुदा की रहमत हुई है नाज़िल, नबी कोनो मकान आया। सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। उर्दू बि पंहिंजी ॿोली आहे असांजी, ऐं सिंधीअ में जेकॾहिं तव्हां असांखे का बि सिंफ़ अनुभव हुजे, मनक़िबत हुजे। पंजतन जा आयो फ़कीर असांजो वारिस गाज़िया। पंजतन जा आयो फ़कीर असांजो वारिस गाज़िया। पंजतन जा आयो फ़कीर असांजो वारिस गाज़िया। असांजो वारिस गाज़िया, असां ते ज़हरा राज़िया, साहिण ज़हरा राज़िया। असां हुसैनी आयो हरदम कंदा अली अली। असां हुसैनी आयो हरदम कंदा अली अली। ज़िक्र कलंदर लाल वांगुर, ज़िक्र भिटाई लजपाल वांगुर, ज़िक्र इहो बहलोल वांगुर कयो शहर गली गलिया। असां ते ज़हरा राज़िया, साहिण ज़हरा राज़िया। मलंगायो असां हैदर जा भला मुश्किल खो छुटिजो। मलंगायो असां हैदर जा भला मुश्किल खो छुटिजो। रहबर पंहिंजो हैदर रा, पाक नबीअ जो दिलबर रा। सोहणो असांजो मुक़दर रा, बेदर ते छा लई वञो। असां ते ज़हरा राज़िया, साहिण ज़हरा राज़िया। बिस्मिल्लाह। ज़िक्र अली हिकु
वॾी सआदत आहे ऐं अहिड़ी हस्ती आहे कि न कुर्रे अर्ज़ जी जेका इस्लाम जे बानी त न चऊं छो त इस्लाम ख़ुदि ख़ुदा जो पैगाम आहे ऐं जेके बि अंबिया अलैहिस्सलातु वस्सलाम जेके बि रसूल किराम अलैहिम तस्लीमात धरतीअ ते तशरीफ़ फरमा थिया उन्हनि सभिनी जो दीन इस्लामी हुयो इन दीन इंदल्लाहिल इस्लाम। घणनि माण्हुनि जो इहो ख़्यालु हूंदो आहे बल्कि कलम बि उन ते ई हलंदो आहे त हुज़ूर जन जे दौर में इस्लाम आयो, हालांकि हुज़ूर जन जे दौर में इस्लाम पाए तकमील पहुतो हज़रत आदम खां वठी हुज़ूर जन ताईं। ऐं पोइ उन इस्लाम जी आबियारी जेका सहाबा किराम फरमाई, जेका अहल बैत किराम फरमाई ऐं उन जे लाइ उन जे फ़लसफ़े ऐं दाहप खे जेको मौला जन जंहिंजी आबियारी फरमाई उन जहिड़ो को मिसाल असांखे नथो मिले। त ज़िक्र अलीअ में जॾहिं अचे थो अली नालो बुलंदनि जो आहे जेको बेस हज़रत जन जो पैरोकार आहे उनखे पंहिंजे किरदार में बुलंद थियणो पवंदो, उनखे पंहिंजे अमलनि में बुलंद थियणो पवंदो, उनखे जेको वरी उन्हनि जे घराणे में आहे उहो त मोरूसी बुलंदियूं खणी आयो आहे ऐं मोरूसी बुलंदियूं वरी उनखे अञा वधीक ज़िम्मेवार थियूं बणाइनि त उन्हनि जी सखावत, उन्हनि जी शजाअत ऐं उन्हनि जो जेको इल्म जो समर आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे विरसो उन्हनि जेको छॾियो पोयां माल मिल्कियत त न छॾियो आहिनि बल्कि उनखे त उहो ठुकराईंदा हुआ, जेको हूंदो हो सो निछावर कंदा हुआ ऐं कॾहिं बि मालो ज़र जे कढ बि न लॻा ऐं उन्हनि जे ताबे बि न थिया। त इहो जेको बि फ़लसफ़ो जेकॾहिं असांखे ज़िक्र अलीअ जी मुनासिबत सां सम्झ में अची थो वञे त पोइ अलीअ जे इस्म में जेका बुलंदी रखियलु आहे उहा असांखे नसीब थी वञे ऐं पोइ उहो शख़्स जेको जीअं खाने काबा ते जॾहिं हज़रत अली साईं जन चढ़िया पए त वॾे में वॾो बुत जेको रखियलु हुयो हुबल उहो काबतुल्लाह जी छत ते हुयो त हज़रत अली साईं जन उते न पिया चढ़ी सघनि त हुज़ूर जन पंहिंजो कुल्लो मुबारक आछियो त घराणो हुयो साॻी रत हुया हज़रत अली साईं जन कीबाइनि पिया पर आका जो हुकुम हुयो ऐं पोइ जॾहिं पाण उन्हनि ते चढ़िया त पंहिंजी कैफ़ियत बयानु फ़रमायूं त मां जॾहिं कुलनि मुबारकनि ते चढ़ियुसि त बुत शिकनीअ जे लाइ चढ़नि पिया त मां पंहिंजो पाण खे लामकान खां मथे महसूसु कयो, एॾियूं बुलंदियूं मूंखे ओॾी महिल अखियुनि सां नज़र आयूं। हिकिड़ो मेराज हुयो जेको हुज़ूर जन पंहिंजे अलाह जे अमर सां फरमायो, ॿियो मेराज हज़रत अली साईं जन खे उन वक़्तु नसीबु थियो जेको लामकान लंघे वञे, अर्श मुअल्ला सां उन्हनि जो कुल्लो मुबारक लॻो। सो असां पंहिंजे हिकु महबूब हस्तियुनि जे ज़िक्र सां पंहिंजे महफ़िलुनि खे संवारे रहिया आहियूं, असांजे समाअतुनि मां ई बाबरकत ॻाल्हियूं गुज़री रहियूं आहिनि। तज़किरो अहल बैत जो जारी रहंदो। वठूं था हिकिड़ी नंढड़ी साही। भलीकार नाज़रीन, रमज़ान जो महीनो नुज़ूल क़ुरान जो महीनो बि आहे ऐं इहो ख़ुशीअ जो हिकिड़ो एॾो वॾो ख़ज़ानो आहे जंहिंजी कथ अञा ताईं दुनिया वारा न करे सघिया आहिनि। साॻे वक़्तु रमज़ान जो महीनो शहादत हज़रत सैयदना मौला अली अलैहि तस्लीमात जन जे निस्बत सां बि आहे। साईं मुर्तज़ा साईं नक़वीअ खे असां गुज़ारिश कंदासीं त शान मौला में असांखे को नोह ॿुधायो। कूफा की फ़ज़ाओं में ऐलान हुआ है, कूफा की फ़ज़ाओं में ऐलान हुआ है, मुश्किल कुशा जहाँ का, मुश्किल कुशा जहाँ का, बेजुर्म अपने खून में गिलतान हुआ है, कूफा की फ़ज़ाओं में ऐलान
तो चली है सर पे अली के लेकिन, तलवार तो चली है सर पे अली के लेकिन, सजदे में मुस्तफ़ा का, सजदे में मुस्तफ़ा का ज़ख्मी गदीर वाला फरमान हुआ है। कूफा की फ़ज़ाओं में ऐलान हुआ है। जिब्रील की सदा को सुनकर अली के गम में, जिब्रील की सदा को सुनकर अली के गम में, मग़मूम इस जहां का, मग़मूम इस जहां का मोमिन हर एक जिन्नो इंसान हुआ है। कूफा की फ़ज़ाओं में ऐलान हुआ है। कुरान ने कहा है जिसकी अतातों का, उस उल अम्र का ये, उस उल अम्र का ये दुश्मन ना जाने क्यों कर मुसलमान हुआ है। कूफा की फ़ज़ाओं में ऐलान हुआ है। मिंबर गवाह लोगों महशर तलक रहेगा, मिंबर गवाह लोगों महशर तलक रहेगा। कारी के हाथ से ही, कारी के हाथ से ही मस्जिद में कत्ल वल्लाह कुरान हुआ है। कूफा की फ़ज़ाओं में ऐलान हुआ है। महरूम हो रही है ऐसे सखी से दुनिया, महरूम हो रही है ऐसे सखी से दुनिया। हालत में भी रुकू की, हालत में भी रुकू की मांगा अगर किसी ने तो दान हुआ है। कूफा की फ़ज़ाओं में ऐलान हुआ है। अब दावाए सलूनी है कौन जो करेगा, मस्जिद लहू लहू है, मस्जिद लहू लहू है और मिंबरे सलूनी वीरान हुआ है। कूफा की फ़ज़ाओं में ऐलान हुआ है कि फरमाया शान रोकर खामोशियों को तोड़ो, फरमाया शान रोकर खामोशियों को तोड़ो। ज़ैनब तुम्हारा बाबा, ज़ैनब तुम्हारा बाबा दुनिया में एक पल का मेहमान हुआ है। कूफा की फ़ज़ाओं में ऐलान हुआ है। यसरब की सिमत देखा ज़हरा की बेटियों ने,
नाना तेरी रिसालत, नाना तेरी रिसालत के अजर का ये कैसा सामान हुआ है। कूफा की फजाओं में ऐलान हुआ है। मादर का दर्द दिल से निकला नहीं था नाना, बाबा भी जा रहे हैं, बाबा भी जा रहे हैं। उम्मत का तीसरा ये एहसान हुआ है। कूफा की फजाओं में ऐलान हुआ है। काबे में जिसकी सुबह हो, मस्जिद में शाम जिसकी, रिज़वी वो मुर्तज़ा है, रिज़वी वो मुर्तज़ा है। महशर में जो अमल की मीज़ान हुआ है। कूफा की फज़ाओं में ऐलान हुआ है। सलामुल्लाह अलैह। ज़िक्र अली ज़ाहिरी ॻाल्हि आहे। मूं पहिरियों बि अर्ज़ु कयो त नालो ई इसमें गिरामी अहिड़ो आहे जंहिंसां बुलंदियूं साम्हूं नज़र थियूं अचणु लॻनि ऐं रूह में पइजी बि वञनि थियूं। जेको शख़्स साण निस्बत क़ाइमु थो करे, इहा निस्बत हिकिड़ी अहिड़ी आला निस्बत आहे जंहिंखे क़ुरान हकीम में शजरतन तय्यबतन चयो वियो आहे। हिकिड़ो पाकीज़ा शजरो आहे। पाकीज़ा निस्बतुनि जे सिलसिले खे असां जारी रखूं। तव्हांजो आवाज़ असांजे समाअतुनि मां गुज़रंदो, छा ॿुधाईंदव हींअर? सदके तेरे पिसर के ये आलम निखार दूं, सदके तेरे पिसर के ये आलम निखार दूं। तेरे ही नक्शे पासे हरम को संवार दूं। असजद कहा तो होगा खुदा ने अली की माँ, दोनों जहान आपकी अजमत पे वार दूं। ये कैसा समा है खुदा के हरम का, ये कैसा समा है खुदा के हरम का। ये दीवार क्यों मुस्कुराने लगी है मानूस ये जा पे बिनते असद से, सो अपनी जुबान में बताने लगी है। चली फातिमा सोए बेटे खुदायों के, गोया उन्हीं की ही जागीर है, जागीर है। यूं रास्ता खुदा ने बनाया कि जैसे कोई मालकिन घर में आने लगी है। अकीदत से काबे की दीवार बोली, मेरी मौसना मेरी सरदार बीबी, मेरी मौसना मेरी सरदार बीबी। तेरा शुक्रिया गई तू यहाँ पर, मक्का को तू अब घर बनाने लगी है। ये क्या नूर फर्शों से अर्शों तलक है, ये क्या दिल नशी ज़ात छा गई है,
ये क्या दिल नशी साते छा गई है। मोहम्मद की मादर मकाने इलाही में सरवर को है दर्द खाने लगी है। न देखा न रोया न से रोज बोला, पैगंबर के आते ही आँखों को खोला। पैगंबर के आते ही आँखों को खोला। रिसालत की करके, रिसालत की करके जियारत अब अपनी इमामत जियारत कराने लगी है। वो अल्लाह के घर में ही तशरीफ लाकर लो आबेर सालत की खुराक पाकर, लो आबेर सालत की खुराक पाकर। जुबां चूसते ही लिसाने खुदाई किताबे लाई सुनाने लगी है। ये है मुर्तज़ा जश्न मौलूद काबा, जरूरी है असजद से सब मनाए। जरूरी है असजद से सब मनाए। नबी क्या वली क्या मलक क्या फरिश्ते इसे खुद मशीयत मनाने लगी है। माशाअल्लाह। नात ख़वानियत जो, नवा ख़वानियत जो ऐं सना ख़वानियत जो, मनक़बत ख़वानियत जो जारी रहंदो। नाज़रीन, ब्रेक जो इशारो थियो आहे, वठूं था हिकिड़ी नंढड़ी साही। भलीकार नाज़रीन, इश्क़ मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन इश्क़ जे मालिकनि जो ज़िक्र महफ़िल के उजागर पियो करे। असांजी महफ़िल जा मोर सैयद मुंतज़िर नक़वी, सैयद मुर्तज़ा नक़वी ऐं सिधी निस्बत आहे उन्हनि जी असांजे सिंध जे हिकिड़े अज़ीम नुहा ख़्वान सैयद रज़ा अब्बास शाह सां। पाण कोटनीजीअ सां तालुक़ था रखनि। कोटनीजी ख़ैरपुर मीरस जो परगि॒णो आहे। सिंध जो हिकिड़ो तारीख़ी माॻ आहे। उतां इहे जॾहिं आवाज़ ॿुरी सॼी दुनिया जे ॻोल्हे में गूंजनि था त ज़िक्र अहल बैत सां माण्हुनि जा सीना मुनवर थियनि था ऐं तारीख़ जो उहो अलमनाक हादिसो जंहिंमें इस्लाम जी बका खे दवाम मिलियो। सैयद रज़ा अब्बास जन जेको हिकिड़ो अनमोल नुहो ॻायो आहे, नुहो लफ़्ज़ पंहिंजे इस्तिलाह में ई हिकु दिलदारींदड़ इस्तिलाह आहे। गिरिया रेज़ी रोअण हार की कैफ़ियत जेका शान अहल बैत जे निस्बत सां सभिनी इंसाननि ते तारी थियणु घुरिजे, थिए बि थी ऐं मुस्लमान उन्हनि जा वधीक हक़दार आहिनि। उन्हनि जेको नुहो ॻायो आहे उनजी हिकिड़ी सिट आहे, जिसने बाबा से छुड़ाए थे कई बार असीर, कैदी आज़ाद कराने वाली आई बाज़ार में ज़ैनब। सैयदा साइण अम्मा ज़ैनब सलामुल्लाह अलैहा जो तज़किरो आहे। हुज़ूर अक़दस सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी जो ॾोहिटियूं मुबारक आहिनि ऐं उहे नाना सां जेके अंगल आरा कंदियूं हुयूं, क़ैदी जेके जंगनि में थी ईंदा उन्हनि जे अंगल सां उन्हनि खे आज़ादु कयो वेंदो हो। अॼु उहे पाण हालत क़ैद में आहिनि ऐं उहे अशकिया जे दरबार में अची ऐं पंहिंजे घराणे जे क़ैदियुनि खे आज़ादीअ जी निदा थियूं ॾियनि। दोहे जा इब्तिदाई अल्फाज़ आहिनि, पर्दा दुनिया को सिखाने वाली आई बाज़ार में ज़ैनब, जेका पर्दे जो उनवान आहे, जेका पाण सरापा पर्दो आहे, उनखे इन हद ताईं अशकिया जे ज़ुल्मनि ऐं नाहकनि जे ज़रिए मजबूर थी अॼु सरे बाज़ार अचणो पियो आहे। असां अहल बैत जे शहज़ादनि खां
संदनि मालिकनि जो हूंदो उहो ॿुधणु चाहींदासीं। पर्दा दुनिया को सिखाने वाली आई बाजारों में ज़ैनब, पर्दा दुनिया को सिखाने वाली आई बाजारों में ज़ैनब, पर्दा दुनिया को सिखाने वाली आई बाजारों में ज़ैनब, पर्दा दुनिया को सिखाने वाली आई बाजारों में ज़ैनब, घर से बाहर भी न आने वाली, घर से बाहर भी न आने वाली आई बाजारों में ज़ैनब, पर्दा दुनिया को सिखाने वाली आई बाजारों में ज़ैनब, पर्दा दुनिया को सिखाने वाली आई बाजारों में ज़ैनब, जिसने बाबा से छुड़ाए थे कई बार असीर, जिसने बाबा से छुड़ाए थे कई बार असीर, कैदी आज़ाद कराने वाली, कैदी आज़ाद कराने वाली आई बाजारों में ज़ैनब, पर्दा दुनिया को सिखाने वाली आई बाजारों में ज़ैनब, पर्दा दुनिया को सिखाने वाली आई बाजारों में ज़ैनब, अपने सीने पे सकीना को जिंदानों में, अपने सीने पे सकीना को जिंदानों में, बाद भाई के सुलाने वाली, बाद भाई के सुलाने वाली आई बाजारों में ज़ैनब, पर्दा दुनिया को सिखाने वाली आई बाजारों में ज़ैनब, पर्दा दुनिया को सिखाने वाली आई बाजारों में ज़ैनब, जलते खेमों से उठा लाई अब्बास के बाद, जलते खेमों से उठा लाई अब्बास के बाद, अली आबिद को बचाने वाली, अली आबिद को बचाने वाली आई बाजारों में ज़ैनब, पर्दा दुनिया को सिखाने वाली आई बाजारों में ज़ैनब, नंगे सर पढ़ती रही खुतबे बाजारों में, नंगे सर पढ़ती रही खुतबे बाजारों में, कसरे दुश्मन को हिलाने वाली, कसरे दुश्मन को हिलाने वाली आई बाजारों में ज़ैनब, पर्दा दुनिया को सिखाने वाली आई बाजारों में ज़ैनब, पर्दा दुनिया को सिखाने वाली आई बाजारों में ज़ैनब, कूफियों शामी भी सारे गए ये मान जो हर, कूफियों शामी भी सारे गए ये मान जो हर को बढ़ाने वाली, अज़मते दी को बढ़ाने वाली आई बाजारों में ज़ैनब, पर्दा दुनिया को सिखाने वाली आई बाजारों में ज़ैनब।
सलामुल्लाह अलैहा। इन खां दिलदारींदड़ मंज़रनि खां पोइ ॻाल्हाइण जे लाइ लफ़्ज़ साथ नथा ॾियनि। कुझु ॿियो ॿुधाइणु चाहियो? कसीदो। कहाँ से लाएगी दुनिया हुसैन के जैसा, कहाँ से लाएगी दुनिया हुसैन के जैसा। फकत हुसैन मिलेगा, फकत हुसैन मिलेगा हुसैन के जैसा। कहाँ से लाएगी दुनिया हुसैन के जैसा। के इबादतों का तो जारी है सिलसिला अब तक, इबादतों का तो जारी है सिलसिला अब तक। नमाज को वो नमाजी नहीं मिला अब तक, करे जो खाक पे सजदा हुसैन के जैसा। कहाँ से लाएगी दुनिया हुसैन के जैसा। दिल अरमान रही है शुजातें तुमको, दिल अरमान रही है शुजातें तुमको। सलाम करती है असगर शहादतें तुमको। है 6 महीने का जज्बा हुसैन के जैसा। कहाँ से लाएगी दुनिया हुसैन के जैसा। खुदा ही जाने के अब्बास क्या है शान तेरी, खुदा ही जाने के अब्बास क्या है शान तेरी। ये मंजिलत ये सादत जिसे नसीब हुई, तुझे समझती है ज़हरा, तुझे समझती है ज़हरा हुसैन के जैसा। कहाँ से लाएगी दुनिया हुसैन के जैसा। फकत हुसैन मिलेगा हुसैन के जैसा। कहाँ से लाएगी दुनिया हुसैन के जैसा। माशाअल्लाह। को हो या का मनक़िबत गदियल अंदाज सां। साईं जाफ़री साहब जन मूंखे हिकिड़ी क़सीदे जे लाइ फरमाइश कई आहे, अगर तव्हां जी इजाज़त हुजे त मां ॿुधायां। बिस्मिल्लाह, वॾी महिरबानी। पढ़ना कसीदा, पढ़ना कसीदा हक दे वलीदा, पढ़ना कसीदा हक दे वलीदा, पढ़ना कसीदा हक दे वलीदा। हो सारे सुनाओ, सारे सुनाओ नारा अली दा, पढ़ना कसीदा। अली मौला, 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 अली मौला। झुकियाई दर ते बढ़ के सवाली, इज्जत मिली है जग तू निराली। झुकियाई दर ते बढ़ के सवाली, इज्जत मिली है जग तू निराली।
पे लोग आदिल मैनू कलंदर पे लोग आदिल हो मैनू कलंदर पे लोग आदिल मैनू कलंदर सगहा मगर में अली दी गली दा पढ़ना कसीदा अली मौला 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 के एक आम बाले एक खास बाले ज़हरा दलाले जेड़ा खास बाले ज़हरा दलाले नेज़े ते चढ़ के कुरान सुनाया नेज़े ते चढ़ के हो कुरान सुनाया नेज़े ते चढ़ के कुरान सुनाया सबनू पढ़ाया सबनू पढ़ाया हो कलमा नबी दा पढ़ना कसीदा अली मौला 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 इश्क़ मुस्तफ़ा सां अॼु असांजी महफ़िल मुनव्वर रही ज़िक्र अहल बैत जे अनवारात सां ऐं यकीनन असां हज़ीरतुल क़ुदुस मां तजल्लियात जी पालूट सां पंहिंजे रूह खे मुनव्वर कयोसीं ऐं ही अनवारात असांजे लाइ ईमान अफ़रोज़ आहिनि असांजे लाइ दुआ आहिनि ऐं अहल बैत किराम सलामुल्लाह व तस्लीमात अलैहिम उन्हनि जे तवज्जुहात जो असां दान झलियो आहे यकीनन असीं अगाम बासीं ही सिलसिलो शजर तय्यबा जो सिलसिलो आहे जंहिंमें असां पाकीज़गियूं माणियूंसीं ऐं रहंदी दुनिया ताईं उहे असांजे लाइ सआदतुनि जो बाइस रहंदियूं। सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो।